Let's practice English sentences together. हू हिन वक्त घर में हूंदो. He would be at home right now. कंहिंजे बारे में बुरो न ॻाल्हायो. Don't speak ill of someone. मूंखे ॿुधायो वियो हो. I had been told. ॻाल्हियूं करे पंहिंजो वक़्तु ज़ाया न करियो. Don't waste your time by talking. हिन घर में रौनक आहे. This house is lively. पारूथो खाधो न खाओ. Don't eat stale food. मां तव्हां खां तंग थी वियो आहियां. ऐं फीमेल हीअं चवंदी, मां तव्हां खां तंग थी वई आहियां. I am fed up with you. हू भॼंदो मूं वटि आयो. He came running to me. ऐं फीमेल जे लाइ हीअं चवंदासीं, हूअ भॼंदी मूं वटि आई. She came running to me. हुन सभु कुझु ज़ब्त करे वरितो. He confiscated everything. ही प्रोनाउन आहे जेको मेल जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं. अगरि फीमेल जी ॻाल्हि हले थी त हीअं ट्रांसलेट कंदासीं, यानी शी वारो प्रोनाउन इस्तेमालु कंदासीं. She confiscated everything. तूं अजीब आहीं. You are weird. तव्हां कंहिं ते भरोसो करियो था. Who do you trust? तूं क़ाबिले एतबार न आहीं. You are not trustworthy. मुंहिंजो हथु सुन्न थी वियो. My hand got numbed. कंहिंजे चवण ते तव्हां उते विया हुआ. At whose behest did you go there?